नाज़िन चक वेझो ॿ ॼणा हथियारबंद नथा अगवा थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर निसार जाहिराणी। जी निसार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, चकलग ॻोठ कामिल ॻोठ वासी ॿ नौजवान हबीबुल्ला ऐं बिस्मिल्ला जेके आहिनि राति देर सां कामिल ॻोठ मां जान ख़ान अस्पताल में दवा वठण लाइ निकिता त उन्हनि जा कुझु टाइम खां पोइ नंबर बंदि थी विया त वारसनि खे शक थियो ऐं नौजवान जी ॻोल्हा शुरू कई ऐं चक पुलिस खे इतला कयो। चक पुलिस ऐं वारसनि जॻहियुनि ऐं चौकियुनि ते जांच करण खां पोइ ॿिन्ही नौजवान जो जेको मोटरसाइकिल आहे उहो फिरकण ॻोठ भरिसां हथाई, जंहिंखां पोइ मोटरसाइकिल हथण खां पोइ फौजी कुता ऐं सरकारी पेराडू घुराया विया आहिनि। सरकारी पेराडू ऐं फौजी कुतनि पारां पहिरियां खयां जेके दायमलक थाणे जे हद आहे ॻोठ अकबर भुरड़ हुन में हया विया आहिनि ऐं हिन वक़्तु पुलिस ऐं भाॻिया जेके आहिनि ॻोठ अकबर भुरड़ में मौजूदु आहिनि, जिते शक जे बुनियाद ते पुलिस पारां 5 खां 6 गिरफ़्तारियूं कयूं आहिनि ऐं कुझु जेको आहिनि ढोर ढक हवाले करण लाइ काथा विया आहिनि। जी निसार, अवां जी महिरबानी।